असांखे त हैरत थी थिए त इहो कमु तव्हां कयो कीअं सच? असांखे बि पूरो करे आयो नाले चङो। हरू मरू ॾिठा थियासीं सॼे राज में। चाचा मूंखे एतिरी ख़बर हुजे हा त मां ॾाॾा वारनि वटि वञे ई कोन। बकरियूं गोट छॾे ॿुधल ई वरियाम लाइ पुलिस वठी अचां। छोकिरा पुलिस जो नालो न वठ। हिन राज में कॾहिं पुलिस न आई आहे। पर ॾाॾा अमीर चाचे नाले चङे इन करे लोड़े लताणे जी ॻोठ में बहिराम खे मोकल ॾेई छॾी। पोइ हीअ हा वरी कहिड़ी पक त चोरी न थी? ईअं त आहे पर मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई जो पंहिंजे माल मिल्कियत तां चोर जे हक़ में हथ खणी वञिजे। पर ॾाढा वरियाम चोर ऐं बहिराम खान पाथादार कोन्हे छा? चोर त आहे न, केरु थो चए चोर कोन्हे? न सम्झण जो त असर पोइ ही पुछो नाले चङे खां आजो ॿुधाईंदो। नाले चङा ॿुधाए हमरान खे भला। हा असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मास्तर वॾा बाबा अवां किताब पढ़िया आहिनि पर असां माण्हू ऐं राज पढ़िया आहिनि। सो इहा साख जी ॻाल्हि ऐं पंहिंजे माल मिल्कियत तां हथ खणण वारी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में कान ईंदी। तॾहिं त चवां थो बहिराम खान तॾे ते साख ॾेई वियो आहे। राज भाग तर खे साख वेसाव ॻंढे रखंदो आहे। मूं ॿकरियुनि तां इन करे हथ खयो त मतां तर मां साख तां वेसाव ई खजी वञे। ऐं जॾहिं न साख तां वेसाव खजी वेंदो आहे त पोइ तर में माण्हू हिक ॿिए जे लाइ निरूं थी पवंदो आहे। राज बर्बाद थी पवंदा। तंहिं करे ज़हर जो ढुक भरे वेसाव खे बचाइणो आहे। आई ॻाल्हि सम्झ में?